बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहीद सिंध अल्ताफ जिस्कानी ऐं उन सां मोहबत कंदड़ समूरा दोस्त साथी, उन जा भाइर ज़ीशान, असद, अफजल सिंधी, महताब ऐं उन जा मासूम बचड़ो, तव्हां सभिनी खे जिए सिंध। शहीद अल्ताफ पंहिंजी सॼी ज़िंदगी ॿारपण जे जॾहिं खां हुन शऊर संभालियो, ॿारपण में हुनजो वालिद वियो हलियो ऐं पोइ ईअं सम्झो त घर जो वॾो, कुटुंब जो वॾो, पंहिंजे कुड़म कबीले जो वॾो, ऐं उन खां पोइ उहे तकलीफ़ूं, उहे भोगनाऊं, उहे अज़ाब खणंदो जॾहिं हुनखे पंहिंजे वतन जे क़ौमी शऊर जो सम्झ आई त घणनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त हू 7-8 सालनि जी वही खां सिंध जी क़ौमी तहरीक में शामिल थियो, पर पाण थुले लेखे ॿधूं त हुन 10 सालनि जी उमिरि, 12 सालनि जी उमिरि खां पंहिंजे सियासी सफ़र जो आगाज़ कयो त उन सियासी सफ़र में हिकिड़ो गैरतमंद, हिकिड़ो कमिटेड, हिकिड़ो वतन जो सरफरोश साथी वांगुरु सभु मुश्किलातूं पंहिंजे कुलनि ते खणी पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे बचनि लाइ, पंहिंजे साथियुनि लाइ ऐं पंहिंजे वतन जे लाइ हिकिड़ो छपर छां वारो किरदारु अदा कंदो रहियो। ऐं तव्हां सभु ॼाणो था 87 जो ज़मानो, 88 जो ज़मानो ऐं 90 जो ज़मानो, इहे 4 साल वींदे 1996 ताईं जॾहिं सिंध जो वज़ीर आला अब्दुल्ला शाह हो ऐं उनजे दहशतगर्दी एतिरी मज़बूत हुई जो अब्दुल्ला शाह जहिड़े वज़ीर आला जे भाउ खे, अब्दुल्ला शाह जे भाउ खे अगवा करे गोलियूं हणी उनजो लाश फिटो कयो वियो ऐं रोज़ाना ख़बर न आहे केतिरा कराची मां बेगुनाह सिंधी नौजवान, को मास्टर, को दुकानदार, को डॉक्टर, को इंजीनियर, को खीर खपाइण वारो, को कराची में सब्जी जो टोकरो खणी वञण वारो माण्हू ईअं बेदर्दी सां, बेकफ़न तरीक़े सां अगवा थियो, कासाई वांगुरु उनजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे उन्हनि जा ॿोरी में बंदि लाश रोडनि ते उछलाए हिकिड़ी दहशत ऐं वहशत जी बाज़ार गरम कई वई हुई। हिकिड़े ख़ौफ़ ऐं वहशत ऐं दहशत सॼी सिंध ते तारी कई वई हुई। उन्हनि जे मन में इहो हो त इहा ख़ौफ़ ऐं वहशत ऐं दहशत सिंध जे हक़ीक़ी वारस जेके सिंधी आहिनि उन्हनि सिंधियुनि खे ख़ौफ़ाइतो करे छॾींदी, भेजारे छॾींदी ऐं सिंधी माण्हू पंहिंजा शहर ख़ाली कंदा, भॼंदा, ॿहिराणी जो रुख कंदा, को लाड़काणे वेंदो, को जैकोबाद वेंदो, को नवाबशाह नौशहरे वेंदो। ईअं कराची खां वठी थरपारकर ताईं ही सॼी जेका पट्टी आहे उन पट्टी खे सिंध माण्हुनि खां ख़ाली करे हिते को नओं देश ठहंदो, जंहिंजा उहे दहशतगर्द वारिस हूंदा। उन्हनि ॾींहनि में तव्हांखे ख़बर आहे त कंहिंजे अलायर जो शहर बि मुख़्तलिफ़ हालतुनि में कोन हो। शहर के अंदर हर दुकानदार, हर शरीफ मानू, हर
पाड़े वारो इन दहशत ऐं वहशत जे ख़ौफ़ जे हेठि ऐं दबा जे हेठि अदा ई हलंदो या ॻाल्हाइण शुरू करियां त जनरेटर आहे कोन्हे आहे शहीद तो सावचन पलो कंदस शहीद तो सावचन पलो कंदस लानत लानत शहीद इल्ताफ जिस्तानी जे कातलन खे कातलन खे जिसकानी जे कातलन खे शहीद इल्ताफ 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 जिसकानी जे कातलन खे ओ जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी अदा मेहरबानी अच्छी है तो मुझा भाइरों दोस्तों वो ज़मानो हो सिंध जो सियासी मंजरनामो जैमें अल्ताफ पंहिंजे इब्तिदाई सियासी जिंदगी जा पेगड़ा ठाया हुआ जॾहिं सिंधियुनि जी इज्जत जान माल खतरे में हुई ऐं सिंधी टोपी पाइण सिंधी पटको मथे ते ॿधण सिंधियुनि जे लाइ ॾोह मिसल बनियल हो ऐं जेको माण्हू इन ड्रेस में शहर वेंदो हो त वापसी में उनजो लाश घर मोकिलियो वेंदो हो या माण्हू वेंदा हुआ त पोइ टोपी पटको या घर छॾे वेंदा या साण थेलो हूंदो शहर में दाख़िल थियण वक़्तु माण्हू पंहिंजो टोपी पटको लाहे थेले में विझी छॾींदा हुआ ऐं ॿार जॾहिं यूनिवर्सिटी ऐं कॉलेज में वेंदा हुआ त उन्हनि जूं माइरूं पोयां ख़तमा ऐं कुल पढ़ंदियूं हुयूं त या अल्लाह असांजे ॿार खे अॼु शहर मां कॉलेज मां सही सलामत मोटाए जो उन हालतुनि में अल्ताफ जो जिंदगी जो सियासी सफर शुरू थियो उन्हनि ज़िलतुनि खे हुन इन सिंधियुनि जी तबाहाली खे सिंधियुनि जी बेवसी बेरहमी खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो पंहिंजे सीने में लाथो ऐं पंहिंजे ज़हन सां सोचियो ऐं पोइ हुन उन ई रस्ते ते हलणु शुरू कयो जंहिं रस्ते ते उन वक़्तु जदोजहद में हलंदड़ असां हुआसीं अल्ताफ जीअं त मूंखां सियासी उमिरि में 13 साल नंढो आहे पंहिंजी ज़िंदगी ॼमार में अल्ताफ हुसैन 13 साल नंढो आहे त हुन पंहिंजी ज़िंदगी जा 45 साल पूरा करे 46 साल में अञा पेर रखियो त उन हालतुनि में असां जॾहिं सॼे सिंध जी बका बचा ऐं दफ़ाई जंग विड़ी रहिया हुआसीं त उन वक़्तु अल्ताफ हुसैन बहराड़ी में हिकिड़े हाई स्कूल लेवल जो शागिर्द हो ऐं हाई स्कूल में हू पंहिंजी ज़िंदगी जा सियासत जा तालीम जा सबक पढ़ी रहियो हो पर पोइ उन्हनि हालतुनि खां एॾो मुतासिर रहियो जो हुन बालिगपणे में इहो फ़ैसिलो कयो त हाणे मूंखे हिन सिंध जी हालतुनि खां अलहदा न थियणु खपे हुनजे मथे तां इहो ॿार हो त हुनजो वालिद साहब हुन सां गॾु कोन्हे उनजी माउ जा ख्वाब हुन सां गॾु हुआ त मुंहिंजो पुटु यूनिवर्सिटी मां पढ़ी को ऑफिसर थींदो ऐं असांजी गुरबत खे धिके असांजी ज़िंदगी में को ख़ुशियूं को सुख को बंगला ऐं महल आणींदो उनजा ही नंढड़ा मासूम ॿार जेके उनजे हवाले थियल हुआ त ही इन्हनि ॿारनि जी तालीम उनजी तरबियत जो इंतज़ाम कंदो पर जॾहिं इंसान जे शऊर में पंहिंजे वतन जो दर्द ऐं पंहिंजे क़ौम जो दर्द एॾी
तेज़ी सां एॾी शिदत सां जॾहिं शामिल थी वेंदो आहे त बाग़ैरत माण्हू पंहिंजे ज़ाती घर जे सुख खे, पंहिंजी माउ जी अमड़ जी उमेदुनि खे ऐं पंहिंजे नंढड़नि ॿारनि जो मुस्तक़बिल उहो क़ुर्बान करे उहो पंहिंजो पाण खे वतन तां अर्पण, वतन जी तहरीक में पंहिंजे रूह सां शामिल थींदो आहे। जेके उन ज़माने में माण्हू शामिल थिया उन्हनि में शहीद सिंध अल्ताफ हुसैन उन सॼे सथ जो हिकिड़ो सरवान साथी हो, हिकिड़ो जुरतमंद, हिकिड़ो गैरतमंद, हिकिड़ो बहादुर साथी हो, जंहिं टंडे अलाया खां वठी मीरपुर ख़ास ताईं ईअं न त हुन जो रुगो कमु हिते हो, को टंडो जाम ज़रई यूनिवर्सिटी में पढ़ियो, को ॼट, को जाहिल, को आंगूठे छाप माण्हू कोन हो, हुन यूनिवर्सिटी जी तालीम पिराई, ग्रेजुएट थियो, पर पोइ कराची खां वठी मीरपुर ख़ास ताईं ही सिंध जा वॾा वॾा शहर जेके दहशत ऐं वहशत जे गुंडागर्दी रज़नी जे लपेट में आ, उन लपेट में शहीद अल्ताफ पंहिंजे रूह सां हर वक़्तु पंहिंजी जान जी परवाह न कंदे अॻी सिफ़ुनि में हिकिड़े बहादुर, हिकिड़े हौसलेमंद, हिकिड़े जर्नेल वांगुरु पंहिंजे दोस्तनि जी अॻवानी कंदे सिंध जे बका बचा जी मज़ामती जंग लड़ंदो रहियो। ऐं शहीद अल्ताफ तोखे असां समूरा माण्हू अॼु गॾिजी सुख सलाम पेश था कयूं, असीं तोखे सुख सलाम पेश था कयूं। हा, टंडे अलायर जे माण्हुनि काल ई शहीद सिंध जनाज़े जे जुलूस में हज़ारा माण्हू पंहिंजे घरनि मां जीअं निकिरी आया, पंहिंजे ॻोठनि मां ऐं ॿहिराड़ियुनि मां जीअं निकिरी आया, ऐं जंहिं जुरत सां, जंहिं ॻाट ऊचे सां उन्हनि शहीद जे आख़िरी सफ़र में शहीद खे अलविदा चयो, टंडे अलायर जे माण्हुनि अल्ताफ जे रूह खे इहो पैगाम ॾेई छॾियो त ऐं शहीद सिंध अल्ताफ जिस्कानी, असां न तोखे काल अकेलो छॾियो हो, न असां तोखे सुवर्ण अकेलो छॾींदासीं, असां समूरा माण्हू तुंहिंजी गैरतुनि सां गॾु आहियूं ऐं तुंहिंजे रूह सां गॾु आहियूं। मुंहिंजा दोस्तो, घटि माण्हुनि जे नसीब में ये घड़ियूं ईंदियूं आहिनि त ज़िंदगी बि माण्हू ज़िंदगी में ज़िंदा हुजो त माण्हू तव्हांखे पंहिंजे कुल्हे ते खणनि, तव्हांजे ज़िंदाबाद जा नारा हणनि। कंहिं थी सघे थो कंहिं हिकिड़े दीवाने, हिकिड़े पागल खे इहो गुमान हुजे त अल्ताफ ॾाढो मुड़ुसु आहे, अल्ताफ जेको आहे सो बंदूक हथ में अथसि, अल्ताफ सां राज भाग गॾु आहे, हिकिड़ो पार्टी जो सियासी कारकुन। इन जे करे इहे सभु माण्हू अल्ताफ जी ख़ुशामद लाइ शायदि अल्ताफ जे पोयां आहिनि, पर अल्ताफ जे शहादत जो ही जाम नोश करण खां पोइ न का ख़ुशामद हुई, न को ख़ौफ़ हो, न अल्ताफ खे ॾेखारण लाइ अॻियां पोयां थींदड़ माण्हुनि जा ई लखे माण्हुनि जा हजूम आ। पर ऐं अल्ताफ, असां चऊं था तूं शहीद आहीं, तूं त मणे मिटी जे हेठां हलियो वियो आहीं, पर असांखे यकीन ई ख़ुदा जो वाइदो आहे त शहीद क़यामत ताईं ज़िंदा हूंदा आहिनि। इन जे करे तुंहिंजो रूह जेको आहे काल तुंहिंजे जनाज़े खे फ़ख्र सां ऊचे ॻाट ॾिसंदो हूंदो त टंडे अलायर खां वठी लाल फ़कीर बैराणी ताईं 12 किलोमीटर माण्हू पेरें पंध, मासूम ॿारड़ा पेरें पंध 12 मैल गर्मी में पंध कंदा, नारा हणंदा, तुंहिंजी बुलंदी जा सर बुलंदी जा नारा हणंदा। ऐं जंहिं ॻोठ मां गुज़रियासीं त असांखे माइरूं ऐं भेनरूं ईअं कतारुनि में बीठे अल्ताफ जे लाश ते उछगारियूं ॾींदे नज़र आयूं। त महिरबानी करे असांखे अल्ताफ जो दीदार करायो। त मुंहिंजा भाइरो, ही कंहिं माण्हू जे नसीब में जंहिंजो अल्लाह ताला
मां मथां कंदो आहे उन्हनि खे हिन दुनिया में भी इज्जत मिलंदी, वक़ार मिलंदो, ऐं मरण खां पोइ त यकीन त ख़ुदा ताला जी उन दरबार में उन जो लाॾ ऊचो हूंदो। त मुंहिंजा भाइरो दोस्तो साथियो, कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, जेकॾहिं मां हिते वेठल इन्हनि सभई दोस्तनि खे चवां त अल्ताफ़ जे बाबति तव्हां छा था ॼाणो, मां सम्झां थो त हिकु हिकु माण्हू जी दिलि में अल्ताफ़ जी सियासी जदोजहद कारनामनि जी एतिरी तवील दास्तान हूंदी जो सुबुह खां शाम ताईं ॻाल्हाईंदो रहे, अल्ताफ़ जे दास्ताननि जी उनजी जदोजहद ऐं क़ुर्बानी जो सिलसिलो न खुटंदो। अल्ताफ़ पंहिंजी ज़िंदगी में मौत खे सभई बार ॾिठो। हू सोन जो चमचो वात में विझी ऐं बखमल जे पलंगनि ते पैदा न थियो। पोरियत जो ॿार हो, पोरियत जे ॿार तौर हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, ऐं अॼु बि हू उन ई पंहिंजी पोरियत मां जी छांव में पंहिंजे ख़ानदान खे छॾे वियो आहे। जेके माण्हू सम्झनि था त ही क़ौम परस्त कारकुन सियासत में वञनि था, के करोड़पति थियनि था, के अरबपति थियनि था, को फलाणू थियनि था, को फलाणू थियनि था, मां अॼु बि समूरनि दोस्तनि खे दावत ॾियां थो त तव्हां अल्ताफ़ जी सादगी, उनजी इज़त, उनजी शराफ़त जेकॾहिं कंहिंखे गुमान आहे त पंहिंजी घरवारी खे, पंहिंजी भेण खे, माउ खे अल्ताफ़ जिस्कानी जे घर में मोकिले। माफ़ कजो, अल्ताफ़ जो सॼो नालो अल्ताफ़ हुसैन हो, पर बदकिस्मती सां सिंध जे मथां दहशत तारी कंदड़ जेको माण्हू उनजो नालो अल्ताफ़ हुसैन हो, इन करे असां हज़रत हुसैन अलैहिस्सलाम खां माफ़ी था घुरूं त असीं अल्ताफ़ जिस्कानी उनखे अल्ताफ़ हुसैन करे न सॾींदासीं त माण्हुनि खे सिधो फ़र्क़ु नज़र अचे त जंहिं दोस्त खे कंहिं बि उनजे सियासी मुखालिफ़ खे इहो गुमान आहे त अल्ताफ़ त ग़रीब जो ॿार हो, लखें करोड़े रुपया भटे में वरितई, चंदे में वरितई, धाड़नि फूलनि में कमायई, आउं उनखे दावत ॾियण थो चाहियां त पंहिंजी माउ, पंहिंजी भेण, पंहिंजी ज़ाल खे वठी अल्ताफ़ जे घर में मोकिलिजो। अल्ताफ़ तो सावचन, शहीद सिंध तो सावचन, शहीद सिंध तो सावचन। गिरफ्तार कयो। मुंहिंजा भाइरो त उहे सभु वञनि, अल्ताफ़ जे घर ऐं ॿारनि सां मुलाक़ात, उन्हनि जी रहणी कहणी, उन्हनि जी ज़िंदगी जो
जिसकानी जे कातिलन खे गिरफ्तार करियो। शहीद अल्ताफ जिसकानी जे कातिलन खे गिरफ्तार करियो। शहीद अल्ताफ जिसकानी जे कातिलन खे गिरफ्तार करियो। शहीद अल्ताफ जिसकानी जे कातिलन खे गिरफ्तार करियो। दोस्तों, हौसला बुलंद थींदा। हौसला बुलंद थींदा। हौसला बुलंद थींदा। अल्ताफ पंहिंजो पाण मौत खे घणई दफ़ा ॾिठो, उन जो मुक़ाबिलो कयो। हुन पंहिंजे ॿिनि साथियुनि हसन तुर्क ऐं अली मोहम्मद राजपूत गुल मोहम्मद को पुलिस जे हथां शहीद थियो त उन्हनि जा हुन लाश खयां। हुनजी सिंध जी मज़ामत कंदे हिकिड़ी अख में गोली लॻी, हुनजी हिकिड़ी अख ज़ाया थी वई। हिकु अख सां हू सिर्फ़ु ॾिसी सघंदो हो ऐं हिकु अख हुनजी ज़ाया थी चुकी इन ई मज़ामत जी तहरीक में। त दोस्तो साथियो, उहो अल्ताफ जिसकानी जेको मां सम्झां थो त सिर्फ़ हिन रोड ते बीठल हुजे ऐं दुश्मन जो ढुंभ साम्हूं ईंदड़ हुजे त रुगो अल्ताफ हुनजी अखियुनि में ॾिसे अखियूं खणी त उन्हनि खे हिमत न थींदी त अल्ताफ ते बंदूक सिधी करे सघनि। अल्ताफ जो नालो एतिरी जुरत, गैरत, बहादुरी जो ओञाण हो त अल्ताफ खे कोई हिकिड़ो बेकार क़िस्म जो माण्हू, हिकिड़ो टके जो माण्हू ईअं निकिरे ऐं प्लानिंग करे ऐं मोटरसाइकिल ते ॿ चार ॼणा चढ़नि, क्लाशनकोफ खणी अल्ताफ खे मारे हलिया वञनि। अॼु बि असांजो पूरो गुमान आहे। अॼु असां टीजो ख़तम करे अल्ताफ जे खूनी जा पेरा खणणु शुरू कंदासीं। असांजो गुमान आहे त उन जे क़त्ल जे पोयां सियासी हथ कंहिंजा हथ सियासी हथ। जेकॾहिं कंहिं एजेंसी मारियो आहे त उहा वज़ाहत करे त अल्ताफ हुसैन, अल्ताफ जिसकानी ते नाराज़गी हुई, अल्ताफ जिसकानी ही कयो ऐं अल्ताफ जिसकानी खे इन करे ठिकाने लॻायो वियो आहे। असीं चऊं था त असीं सिंध जा हिलाली पुट आहियूं। असांजो अहद पंहिंजे मादरे वतन सिंध सां आहे त असीं हिन सिंध खे ख़ुशहाल ॾिसणु घुरूं था। सिंध जे ग़रीब ऐं कोरियतनि खे जेके सिंध जा हक़ीक़ी वारिस आहिनि, टोपी पटे अजरक जा वारिस, उन्हनि खे सिंध जो मालिक ऐं हाकिम ॾिसणु चाहियूं था। ही जागीरदार वॾेरा मीर पीर जेके इक़्तिदार ते सदियुनि खां कब्ज़ो करे वेठा आहिनि, जिन सिंधियुनि खे निंदड़ को बेवस करे सॼी सिंध खे तबाही बर्बादी जे हवाले कयो आहे। जिथे रोज़ न्याणियुनि जूं इज़तूं ऐं असमतूं लुटनि थियूं, मासूम न्याणियुनि सां ज़िना कई वञे थी, लखे नौजवान ॿार बेरोज़गारी अज़ाबनि में ख़ुदकशियूं कनि था, पीअण जे पाणी खां महरूम थर जा मासूम बच्चा बुख बिखे मरनि था ऐं सॼी सिंध बगरनि जे हवाले, वहशियुनि जे हवाले आहे। सॼी सिंध खे बाज़ार जो सौदो बनाए तीनवाल कयो वियो आहे। अहिड़ी सिंध जी मुक़दर तब्दील करे, सिंधियुनि जो मुक़दर तब्दील करे असीं बावकार सिंध ठाहिण था चाहियूं। असीं पाकिस्तान जा मुखालिफ़ आहियूं। असीं पाकिस्तान खे टोड़ण वारनि जा हामी ऐं साथारी न आहियूं। असीं पाकिस्तान खे हिकिड़ो जमहूरी मुल्क बनाइण घुरूं था, हिकिड़ो इंसानी वक़ार वारो पाकिस्तान जो मुआशिरो ठाहिण चाहियूं था। इन मुआशिरे जी सज़ा सिंध खे ग़ुलामी ज़िलतुनि मां कढी शानदार वतन ठाहिण, क़ौम खे बुख ऐं ज़िलतुनि मां कढी बावकार क़ौम ठाहिण जी जेकॾहिं सज़ा गोलियूं आहिनि, वाट वेंदे क़त्ल आहिनि, त इहो ऐलान करे ॿुधायो वञे असांखे इहा गोली क़बूल आहे। असांखे पंहिंजे वतन जे लाइ इहा गोली क़बूल आहे। जेकॾहिं
जेकॾहिं रियासती एजेंसियुनि जो इन में को अमल दख़ल कोन्हे त पोइ असीं चवणु चाहियूं था त असां सां गॾिजी अल्ताफ जिस्कानी शहीद सिंध अल्ताफ अॼु खां वठी छा आहे शहीद सिंध आहे वो शहीद सिंध आहे ऐं शहीद सिंध अल्ताफ हुसैन के कातिलन जी ॻोल्हा में असांजी मुकमल मदद कई वञे इंशाअल्लाह असांजी मुकमल मदद कई वञे ही पुलिस ही आईटी ही समूरा जेके इदारा आहिनि उहे पंहिंजो मुकमल खोजना मुकमल वसाइल इस्तेमाल करे अल्ताफ के कातिलन जी ॻोल्हा कई वञे ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी में असांजी मदद कई वञे तमायो मुतालबो करो था या नथा करियो शहीद अल्ताफ जिस्कानी जे कातिलन खे गिरफ्तार कयो शहीद अल्ताफ के कातिलन के असां न रुगो गिरफ्तार ॾिसण चाहियूं था पर फाई जे फंदे ते ॾिसण चाहियूं इंशाअल्लाह फाई जे फंदे ते ॾिसण चाहियूं था अल्ताफ के अन्या लाजे केतिरा सियासी मंज़िलूं तय करियूं हुयूं अलाए कंहिं वॾी अज़ीम मंज़िल ते पहुचणो हो असांजे सफ़र जो साथी असांखां वाट ॾींदे खसियो वियो आहे त इन जे करे असीं चवणु चाहियूं था त शहीद अल्ताफ असां एसएसपी साहब अञा ताईं मां पंहिंजो एतमाद एसएसपी रुखसार खावड़ साहब ॾांहुं ख़तमु नथो करियां पर हेठि जेका पुलिस आहे रुखसार खावड़ जी क़यादत में कम कंदड़ जेका पुलिस आहे अॼु बि मां असांखे इंफॉर्मेशन आहे त उन पुलिस जा कुझु कारंदा उन कातिल जी रहनुमाई करे रहिया कातिल कातिल काल बदीन जिले में हा उतां भदा मीरपुर खास पता मीरपुर खास का पोइ कराची पता थी सके तो सुमर अंगारे के कराची में पंहिंजी ज़मानत जी दरख़्वास्त खणी वञी पंहिंजे बीहण लाइ बीहनि अञा ताईं हू आईडिन ते पंहिंजा पैगाम जारी करे रहिया आहिनि त पोइ पुलिस ही जियो फेंसिंग ही समूरा तव्हांजा जेके आईटी जा फोरम ये छो नथा कम कनि डॉक्टर कादिर मक्सी खे उन्हनि जी आईटी कम कंदे नज़र अचे थी ऐं तव्हांखे छो नथी नज़र अचे इन करे असीं एसएसपी साहब खे चवणु चाहियूं था त संदसी कमांड जे हेठि इहे जेके कारियूं रिझियूं पुलिस वारा आहिनि इन्हनि खे अल्ताफ जिस्कानी जी तहक़ीक़ात खां धार करे उन्हनि जी तहक़ीक़ात खां धार करे खालिस प्रोफेशनल ज़िम्मेवार पुलिस ऑफिसरनि जे हवाले करे असांखे अल्ताफ जे कातिलनि खे गिरफ़्तार करण सां दिलचस्पी आहे असां अञा त सियासी हथ ॻोल्हींदासीं पर जिन जा कुल्हा इस्तेमाल थिया जिन जा हथ दहशतगर्दनि जा इस्तेमाल थिया उन्हनि खे त हर सूरत में गिरफ़्तार थिया छा था चओ खपे या न बिल्कुल बिल्कुल इंसाफ थियणु खपे तव्हां ॾिठो ही बेटनि जे ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत जी जेका तहरीक आहे वफ़ाक़ी हुकूमत जो जेको कब्ज़ो आहे उन ख़िलाफ़ जेका तहरीक आहे अल्ताफ लम्हे बि लम्हे उन तहरीक में इंतहाई सरगर्मी सां हैदराबाद कराची ठट्टो बदीन जैकोबाद नवाबशाह जिथे जिथे उन तहरीक जो चर्चो हो अल्ताफ जा नारा जुरतूं ऐं गैरतूं उन तहरीक में गॾु हुयूं ऐं इन दौरान असांजो साथी शहीद थिए त असीं छा सम्झूं माण्हू ईअं ई वारदात ठाहींदा शहीद फाज़िल राव शहीद थियो चयो वियो त चांगनि जो पलांद हो शहीद फाज़िल राव अड़े चांगनि जो पलांद 40 साल पुरानी ॻाल्हि हुई 30 साल पुरानी ॻाल्हि हुई शहीद फाज़िल राव खे त मथे में कुआड़ी हणी शहीद कयो वियो 30 सालनि खां पोइ कंहिंखे पंहिंजे माउ पीउ जी इज़त जी ॻाल्हि यादि थी अचे इहो कीअं शफ़ी करनानी ठटे में मारियो चयो ज़ाती दुश्मनी अॼु अल्ताफ खे तुंहिंजे इलाइक़े में शहीद कयो वियो आहे
चवंदा ज़ाती दुश्मनी। हसन समय के शहीद कयो वियो, चवंदा ज़ाती दुश्मनी। ईअं तव्हां असांजा सियासी पुट ऐं भाइर ऐं सियासी साथी ऐं क़ौम जा क़ौमी कारकुन ऐं मुजाहिद हिकु हिकु करे खसींदा वेंदो ऐं असांजे मुक़दर में रुगो इहो आहे त असां रत जा ॻोढ़ा ॻाढ़ियूं ऐं पंहिंजे प्यारनि खे नारनि में हज़ारे मण मिटी में दफ़न करे ऐं वरी कंहिं ॿिए दोस्त जो लाश खणण जो इंतज़ारु कयूं। छा इहो असांजो मुक़दर आहे? न, असांजो मुक़दर पंहिंजे वतन जी, पंहिंजी क़ौम जी आज़ादी ऐं ख़ुशहाली जी मंज़िल ते पहुचणु। तव्हां केतिरा मारे सघो था, मारींदा रहिजो ऐं असांजा बि अज़म हौसला ॾिसजो त असांजे सफ़र में हिकु विथी बि घटि कान थी। अॼु टंडे अलायर में अल्ताफ़ हिननि जो लीडर हो, पंहिंजे भाइरनि जो महबूब हो, पर मां सम्झां थो त अल्ताफ़ जी हिम्मत ऐं जबर हिननि नौजवाननि जा हथ ऐं पेर ॿधी वेठी हुई। हाणे हिननि जे हिकु हिकु हथ मां 100 अल्ताफ़ पैदा थींदा, 100 अल्ताफ़नि जूं ज़रूरतूं ऐं हिम्मतूं पैदा थींदियूं। ऐं हिन टंडे अलायर जे शहर मां हज़ारे अल्ताफ़ जा पोइ लॻ अल्ताफ़ सां मोहबत कंदड़ बहादुर नौजवान अल्ताफ़ जे सफ़र ते हलणु शुरू कंदा। छा था चओ? हलंदो या न हलंदो? चओ था थोरो हथ मथे करे ॾेखारियो, कैमरा भरे पई, ख़बर पवे त ही पिंडाल टीजे जो, अल्ताफ़ जे टीजे जो पिंडाल सॼो चवे थो त असीं हलंदासीं। शहीद तो सा वचन, शहीद तो सा वचन, शहीद तो सा वचन। बदकिस्मती ही है मां लीडर आहियां पार्टी जो, पंहिंजे साथियुनि जो अॻवान आहियां। असां त पंहिंजे दोस्तनि जे शहादतुनि ते रोई बि नथा सघूं। जे असीं सम्झूं था असीं कमज़ोर थींदासीं त अलाए केतिरा वॾा नुक़सान थी वेंदा। असांखे उहो दर्द जेके ॻोढ़ा आहिनि न उहो अंदरि में ॻाइणा पवंदा आहिनि त दुनिया न ॾिसे ॻोढ़ा। त डॉक्टर कादिर मक्सी जे अखियुनि में ॻोढ़ा ऐं असांजे ॻोढ़नि खे ॾिसी के नौजवान ईअं जज़्बाती थी को वॾो नुक़सान न करे विझाए। असां लाइ त वॾे में वॾो दर्द ऐं तकलीफ़ ही आहे, पर उन जे बावजूद असांजो अज़म, असांजो इरादो अटल आहे। असीं पंहिंजे इरादे सां अटल आहियूं। हाणे हिकिड़ी नई जदोजहद वरी असांजे हिसे में ॿेटनि जे ख़िलाफ़ तहरीक हले ई हले पई। पीपल्स पार्टी तरफ़ां सिंध जूं ज़मीनूं नीलाम करण, कारूंझर जबल जो कंध क़तल करण लाइ, क़तल करे कारूंझर खे उनजो कंध लाइण लाइ पीपल्स पार्टी सिंध खे तीनवाल करे पई। उन जे ख़िलाफ़ पंहिंजी जदोजहद जारी रहंदी, पर अॼु नई एजेंडा बि उन जदोजहद में शामिल थी वई आहे त शहीद सिंध अल्ताफ़ जिस्कानी जे क़ातिलनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाइणो। मां उमेद करियां थो त पुलिस पंहिंजूं समूरियूं मसलतूं छॾे इन गुस्से ऐं कावड़ खे ख़तम करण लाइ शहीद अल्ताफ़ जे क़ातिलनि जे हथकड़ी पाराए। जे न त उन्हनि लाइ बि ॾुखियायूं थींदियूं ऐं सिंध में हिकिड़ो नओं गुस्सो ऐं कावड़ जनम वठंदो। ख़ुदा करे उहो ॾींहुं न अचे जंहिं ॾींहुं असांजा कारकुन कंहिंजे दर जो कड़ो खड़काए ऐं अंदरि घिड़ी पवनि ऐं पोइ क़यामत, नई क़यामत जे सोरा जनम वठनि। मां तव्हां सभिनी दोस्तनि साथियुनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं शहीद अल्ताफ़ उन जे रूह जे सवाब लाइ दुआगू आहियूं ऐं ख़ुदा ताला उन जा दर्जा बुलंद कंदो। आख़िर में टे नारा हणणु चाहियां थो। नाराए सिंध, नाराए इनक़िलाब, नाराए शहीद सिंध अल्ताफ़ जिस्कानी।